के समारोह में तव्हां सभिनी जो मां ज्ञान लालवाणी हार्दिक स्वागत था कयूं। यात्रियुनि जे रूप में असां सां गॾु शामिल आहियो। हिन जी शुरुआत अॼु खां 10 साल अॻु सन 2001 में थी। अखंड सिंधु संसार जी अॾोकी यात्रा जी सफलता जे लाइ मां अवां सभिनीनि खां 4 निमाणा अर्ज़ थी कयां। पहिरियों, तव्हांजो मोबाइल। मां हे न चईंदमि कि तव्हां मोबाइल स्विच ऑफ कयो, न त तव्हां मूंखे ई तव्हां भॼाए छॾंदव। तंहिं करे तव्हां सभिनीनि खां इहो मुंहिंजो निमाणो अर्ज़ आहे त तव्हां पंहिंजा मोबाइल साइलेंट मोड ते करे छॾियो। ॿियो, असांजे मंच जे राइट हैंड साइड ते कैमरामैन वेठल आहिनि, त तव्हां सभिनीनि खां इहो अर्ज़ आहे त हुननि जे साम्हूं खां कोई बि क्रॉस न थिए। महिरबानी करे जेके बि अचनि वञनि पुठियां ई निकिरी करे अचनि वञनि, जंहिंसां प्रोग्राम ॾिसण वारनि खे वधीक आनंद अचे। ऐं जेका तव्हांजा नंढड़ा ॿार आहिनि, प्यारा प्यारा, हुननि खे तव्हां पाण सां गॾु ई विहारियो ताकी ॿियनि खे डिस्टर्बेंस न थिए। 10 साल अॻु सन 2001 में शुरूआत में तव्हां ॾिठो हिकु बहितरीनु नाटक भंबाराम भभूति वारो। हर साल बराबर प्रोग्राम थी रहियो आहे, जंहिंमें तव्हां बेहद सुठा ऐं सुहिणा नाटक ॾिठा। अॼु जी हिन यात्रा खे सुखद बनाइण लाइ अचो त असां मां सरस्वती ऐं साईं झूलेलाल जे अॻियां दीप प्रज्वलन करे माल्या अर्पण था कयूं। भावना, तोखे ख़बर आहे अॼु खां 2 साल पहिरियां असां घुराईंदा आहियूं, सभई असांजा अतिथि आहिनि, ऐं असांजे दिमाग़ मां संचालन कयां पियो हिकिड़ी ॻाल्हि आई कि असांजी जेकी नारी शक्ति आहे उनखे मौक़ो ॾियणु घुरिजे। ऐं उन टाइम मुंहिंजे दिमाग़ मां 7 सुहाॻिणियुनि खां उद्घाटन कराइणु घुरिजे। ऐं उन शो जो 7 सुहाॻिणियुनि जोत पूजन करे उद्घाटन कयो। उन जो नतीजो छा थियो ख़बर अथव? छा थियो अंकल? उन ड्रामे जा 7 शो थी विया। अरे वाह! अॼु ताईं कंहिं बि ड्रामे जा 7 शो न थिया, उन ड्रामे जा 7 शो थी विया। क्या बात है। त पोइ हिन दफ़े बि तव्हां वटि कोई नयो आइडियो हूंदो? बिल्कुलु, असां त कॾहिं रिपीट कंदा कान आहियूं, आइडियो हमेशह नओं ई खपे। त ॿुधायो हिन दफ़े जो छा आइडियो आहे अंकल? कलाकारनि चयो कि हाणे 7 सुहाॻिणियुनि खां करायो, पोइ दफ़े 7 खां घुराए सॼो पियो ॻाल्हि पई अचण लाइ, पहिरियों त तयारु कान हो, पोइ वरी अची विया घणा। हाणे कुझु न कुझु त सोल्यूशन करणो पवंदो, भई केरु अचे। सही ॻाल्हि आहे। त इन करे असां हिन दफ़े हिकिड़ी नई तरकीब खोजी आहे। पोइ छा आहे, मूंखे बि ॿुधायो। भावना, ॿुधाए तुंहिंजो पसंदीदा कलर कहिड़ो आहे? मुंहिंजो पिंक। पिंक छो पसंदि आहे? छो करे मूंखे पिंक रोज़ ॾाढो वणंदो आहे। अरे वाह, गुलाब जो, कमल जो ऐं गुलाबी, उहो बि वाह वाह भाई, आनंद अची वियो। आयो तव्हां सभिनीनि खे बि आनंद? तव्हांजी पसंदि आहे गुलाब जो गुल, गुलाबी कलर? त पोइ छो न अॼु असां पंहिंजे प्रोग्राम जो उद्घाटन उन्हनि सुहाॻिणियुनि खां करायूं जेके पिंक कलर जी साड़ी या ड्रेस पाए हुजे। क्या बात है। त अचो, जेके बि पिंक कलर जी साड़ी या ड्रेस पाए आहियूं उहे अची करे ज्योत प्रज्वलन कयो ऐं अॼु जे कार्यक्रम जी शुरूआत कयो। अचो। खां पहिरियां हिकिड़ो कमु सुहाॻिणियुनि खे ॿियो बि करिणो आहे। पहिरियां त जेकी असां मूर्ति ठाराई आहे साईं झूलेलाल जी, उहा हिन दफ़े नई मूर्ति आहे, उनजो बि उद्घाटन कंदियूं। उन खां पोइ फूल माला गुल चढ़ाए दीप प्रज्वलन कंदियूं। साईं झूलेलाल खां इहा ई वेनिती आहे कि हिन जोत वांगुरु असांजे बि मन में जोत भरे ऐं असांजे बि ज़िंदगियुनि में उजालो रहे हमेशह। आयो लाल सभई चओ। मज़ो न आयो? हिकु भेरो वरी आयो लाल सभई चओ। झूलेलाल। साइड। भगवान झूलेलाल जी मूर्ति ते माल्यार्पण कंदे असांजी शक्ति आयो लाल सभई चओ झूलेलाल। भाई असां अखबार में छपींदासीं कि कंहिं उद्घाटन कयो। अचो अचो हिते अचो, पहिरियां माइक हिते आहे, माइक
मां डॉक्टर किरण देवानी देवानी हॉस्पिटल में असां हलाईंदा आहियूं पंहिंजो। डॉक्टर साहब आया हैं सर कयो मथे सर कयो डॉक्टर साहब कयो मथे भाई अतिथि ना कर अतिथि अचे ये भर के चलो डॉक्टर साहब ना तो कयो ना मारे सका दाई सर कयो ना अचो अरे भाई के अच्छा सेकंड है क्या ना मां मिसेस निशा नैनवानी वाइफ मिस्टर तुलसी नैनवानी। आज क्यों नैनवानी साहब है माइक पे सर करना वेलकम मिस्टर तुलसी नैनवानी। ये तो गजब लगा सिंधी में नालो लखण दो हस्बैंड आजकल जमानो मटजी रहा डॉक्टर साहब और इन करे मुझे घर वाली चे पई कि ता यो रखो था वो साखी जो साखी भाई साखी में सॾु कंदा हाणे के साखी याद हुजे या गीत जे रूप में भी सॾु करे सके थी उनके छूट आया पूरी। मैं शालिनी संतानी मैं अपने हस्बैंड भगवान संतानी को बुला रही हूँ। पहला तो ये बता भगवान संतानी साहब सिंधी आए कि न सिंधी में ताले तो खबर आए ना ऐसा सिंधी प्रोग्राम में दो बजे चाहिए सिंधी में ताला ने खान न मां शालिनी संतानी पहने घोट भगवान संतानीअ के सती कयास। अचो अचो भाई नाला असांखे भी खबर कान्हे न कर तव्हांखे इहे सभु था कयूं। मां पूनम सावलानी पंहिंजे हस्बैंड तरुण सावलानी सॾु करणु चाहियां थी। ताड़ियूं त वॼायो थी कंजूसी छो था की ताड़ियूं वॼाइण मां मिसेस शशि करमवीर उबरियाणी अखंड सिंधु संसार जे हर अंक में चिंतन जे रूप में जेको लेख छपजंदो आहे डॉक्टर बलराम टेलियाणी उहे मुंहिंजा वॾा भाउ आहिनि ऐं मां उन्हनि जी नंढी भेण आहियां। उबराणी साहब आया हैं उबरियाणी साहब सदु कयो न ईअं थोरी भाई अचण ॾींदा स्टेज ते ईअं अलाउ न आहे हिते सॾु करणु आहे न ईअं अचणो ई न मथे अचण ई न ॾींदासीं सॾु करणु वरी अचण ॾींदा नालो न था न अचणो ई न आहे मथे सवाल अची न मां मिस्टर करमवीर उबरियाणी खे स्टेज ते सॾु करणु चाहींदमि। अचो मां मिसेस प्रीति छावानी पंहिंजे घोट मिस्टर जगदीश छावानी खे सॾु करणु चाहींदमि। छो ज़रूरत कोन्हे मां छा कयां ज़रूरत कान्हे ज़मानो बदिजी रहियो आहे चयो मां मिसेस गंगा मनवाणी पंहिंजे हस्बैंड मिस्टर अशोक मनवाणी के मथे सॾु थी करणु चाहियां। अंकल हिकिड़ी ॻाल्हि आहे ॿुधायो न अचो गोपलाणी साहब मैडम श्रीमती गोपलाणी साहब सभिनी खां बढ़िया साड़ी तव्हांजी पिंक कलर जी रियल में और तव्हांजे कुर्ते लाइ लिखो पिया ॿुधायो मां ज्योति गोपलाणी पंहिंजे मिस्टर खे गोपलाणी खे सॾु थी करणु। अचो गोपलाणी साहब वेलकम स्वागत है तव्हांजो थैंक यू भावना तेरी और सुभाणे चोरी चौथी हाँ तो चौथी कुछ खास ॾींहुं आहे छा वैलेंटाइन डे अंकल सही में हाँ वैलेंटाइन डे छो मल्हाईंदा आहिनि ये प्यार करण वारनि जो ॾींहुं आहे। अरे वाह प्यार और प्रेम जो इज़हार करण जो हाँ त असांजे अतिथियुनि खे मौक़ो ॾियूं कि प्रेम जो इज़हार करनि पाण बिल्कुलु छो न वाह भाई वाह ये तो ॾाढो बढ़िया तव्हां सुझाव ॾिनो त शुरूआत उतां ई कयूं जितां परिचय शुरू थियो हाँ बिल्कुल त सभिनि खां पहिरियां डॉक्टर देवानी साहब जी अचो डॉक्टर देवानी साहब थोड़ा स्टेज ते अॻियां अचो ऐं कयो प्रेम जो इज़हार कीअं था कयो हाणे हिन उमिरि में ये थोड़ी चवणो आहे न गुल्ली में हा तो कुछ ख़बर पए छा चयो तव्हांखे
चओ जेको तव्हां चओ। पेपर में न छापण जी शर्त। अरे टीवी ते हलो तो पूरी दुनिया में नेट ते वेंदो इंटरनेट ते तव्हां अखबार जी ॻाल्हि था कयो। ज़मानो मटिजी वियो आहे दादा। असां ॿई अञा 25 साल प्यार में बिताईंदासीं न। वाधायूं हुजनि, धन्यवाद। जोरदार तालियूं। अचो मेहनवानी साहब। हे अचो अॻिते थोरो। मेहनवानी साहब इलाही शर्मा आहिनि। न मेहनवानी साहब एक्सपर्ट आहिनि हिन कमनि में। तव्हांखे ख़बर कान्हे तव्हांजी मुलाक़ात घटि थी थिए। हाणे तव्हांजी चुस्ती लेकिन तव्हांजी मुलाक़ात हिन मामले में घटि थी थिए। असांजी सुभाणे मैरिज एनिवर्सरी आहे। अरे वाह वाधायूं साईं। वो तो पार्टी पक्की आहे। मेहनवानी साहब आयोजन समिति और कलाकारनि जी पार्टी पक्की आहे सुभाणे। असां सुभाणे सभिनी खे इनवाइट था कयूं अची पार्टीअ में शामिल थियो। 72 गोविंद गार्डन। वाह साईं वाह। ॾिसो इहे अथव अखंड सिंधु संसार जे कार्यक्रम में अचण जा फ़ाइदा। पार्टी भी मिले थी पई। अचो संतानी साहब। संतानी साहब कीअं इज़हार कीअं कबो आहे प्यार जो? सिर्फ़ु गुल ॾियणो थोरी आहे। मुंहिंजो प्यार न होगा ये बेटा इधर देखो सामने। अचो हाणे केरु आहे इधर? अंकल हीअं न रहणो आहे। शब्दनि खां इज़हार करे ॿुधायो सभिनीनि खे। खामोशी सां त हमेशह कंदा रहंदा आहियो न। वाह साईं वाह। वाह वाधायूं गोपरियाणी साहब। भागन में आ रहा है तव्हां सभु अचे। अचो अचो केरु आया ईंदा वञो हाणे। ॿुधाए अहिड़ो मौक़ो मिले थो कॾहिं बि घबरायो था पिया। वरी ज़िंदगी में अहिड़ो मौक़ो कॾहिं मिले न मिले कहिड़ी ख़बर आहे। जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल आ जाए, तुम देना साथ मेरा न कोई है न कोई था जिंदगी में तुम्हारे सिवा, तुम देना साथ मेरा। ताड़ी बजाना ॾाढी कंजूसी था करो तव्हां सभु। अच्छा तव्हां मानो फेवरेट सॉन्ग है पल पल दिल के पास तुम रहती हो। थैंक यू भैया। फेवरेट सॉन्ग तो था भाभी लाइ गानो भी तो खणी। अचो भाई श्रीमती शावानी, श्रीमती जगदीश शावानी असांजी भाॼाई आहे भाई। अरे नई नई स्टाइल ॾिसो न। अॼु जे ज़माने जा माण्हू न हाणे ताईं पुराणे ज़माने जा माण्हू तव्हां ॾिठा। पेक गुल जेके हवा जी ज़रूरत हुई मां खोले करे पंहिंजी रांगनी खे समर्पित थो कयां। न वारनि में लॻाया ऐं हिकु कमिटमेंट थो कयां। अॼु खां वठी मां हिकिड़ी ॻाल्हि जी आदत ॿुधण जी ख़ासि तौर सां उहा मां छॾंदुमि, कोशिशि कंदुमि छॾे छॾा। पहिरियों ॿुधण जी आदत हुई हेॾा होॾा करके, हाणे ॿुधंदुमि, ॿुधण जी कोशिशि कंदुमि कि हेरा जगदीश भाई किथे आहे, जगदीश लाल किथे आहे। अच्छा भाई मनवानी साहब आयो नंबर आयो मेरा आयो ये व्यवस्थापक है ना। प्रीत असांजी आहे पुराणी जन्म जन्म जो नातो। वाह साईं वाह। हेॾो पक्का सिंधी। अच्छा
अरे मारा ज्ञानचंद ललवानी जी रह गए। हाँ अंकल कहाँ किए रहते था सको आंटी के भाई आयो जब अगर ये काम करना तो पछती में नाराज थी हम लाभ अरे घर में अच्छी दिन का ना पूछो कहीं की कोई प्रॉब्लम हाँ खबर है पक्का झगड़ो नहीं हो हाँ ये अच्छे न तो जबरो दी सही में ना आड़े न दी हो ना माइक में भाई कुछ माण्हू ॻाल्हाए करे चवंदा आहिनि कुछ बिना ॻाल्हाए सब व्यक्त करे छॾंदा आहिनि मां त बिना ॻाल्हाए सब व्यक्त करे छॾियो न अञा ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे छा कोई हाँ सबने के चलो कि कुछ ना कुछ सही करे व्यक्त कयो तव्हां बि त खणी कयो हाणे मां चयो अगर तव्हां न ॿुधो त तव्हांजी ग़लती आहे दिल जी ॻाल्हि दिल वारे ॿुधी वठती दिलवारी ॿुधियो अथव त हाणे सभई वेहींदो त असांजे कलाकारनि खे मौक़ो ॾियूं सभिनीनि लाइ हिकु दफ़ो ज़ोरदार ताड़ियूं पहिरें सफ़र में तव्हां ॾिठो गंगाराम बबूती वारो नाटक हुन खां पोइ 2003 में तव्हां ॾिसो अच्छी ॾाढी अटो ख़राब नाटक कोने सावरी कार वाह भाई हुन दफ़े 3 नाटक थिया हिकु ॾींहं में 2004 में तव्हां ॾिठो अच्छी ॾाढी अटो ख़राब ऐं सेण जी शेवा 2006 में तमें इहो नाट्य समारोह प्रीमियर लाइ थियो 13 खां 15 जनवरी हुन में पी प्यादो पुट शहजादो असीं स्वागत कंदा आहियूं हे 2 नाटक थिया हुन खां पोइ 2008 में पपन परी भावना तो खबर आहे हाँ अंकल पपन परी जो डायरेक्टर कहिड़ो कविता आंटी बिल्कुल सही तव्हांखे ख़बर आहे कि अखंड सिंधु संसार जो मंच आहे जिते सिंधी नाटकनि में हिकु सिंधी डायरेक्टर लेडी कविता इसराणी अॻिते आई ऐं पपन परी खां पहिरियां नाटक कोन्हे जो बि हुन निर्देशन कयो हुयो ऐं उन खां पोइ पपन परी खां पोइ विरासत जा 7 शो थी चुका आहिनि उन खां पोइ मम्मी रिटायर थी करे ऐं उन खां पोइ तव्हां पोएं साल ॾिठो अम्मा जो पिंगो जेको बेहद कामयाब रहियो ऐं इहो नाटक जेको आहे पूरी दुनिया में माण्हू ॾिसी रहिया आहिनि ये असांजो नाटक इंटरनेट ते पहले अखंड सिंधु संसार जी वेबसाइट ते जिते पूरी दुनिया ये नाटक ॾिसी रही आहे तव्हां बि चाहियो त उहे ॾिसी सघो था ऐं पूरी अख़बार बि जेके अखंड सिंधु संसार आहे पूरी दुनिया में माण्हू पढ़ी रहिया आहिनि पूरे इंटरनेट जे ज़रिए तव्हां बि हुन ते चाहे पढ़ी सघो था अखंड सिंधु संसार खे ऐं 2009 में वरी हे जेको नाट्य समारोह थियो हे 2 ॾींहंनि जे लाइ थियो हुन में हिकु नाटक हो बाबा मां शादी कंदुसि ऐं ॿियो हो विरासत 2009 में वरी विरासत जो हिकु ॿियो बि मंचन थियो सतना में शो थियो अखंड सिंधु संसार जे तरफ़ां अखंड सिंधु संसार तरफ़ां इंदौर में ऐं सतना में भी शो थी चुका आहिनि ऐं कटनी ऐं इटारसी में हाणे शो थियण जो प्रोग्राम आहे ऐं वरी 2010 में अम्मा जो पिंको ऐं हाणे 2011 में हो त तव्हां सभिनी खे ख़बर ई आहे कि कहिड़ो नाटक आहे एसएमएस तो सभई पढ़ंदा आहिनि भाई अखंड सिंधु संसार जी हिकु सर्विस इहा बि आहे एसएमएस जे ज़रिए असां सभु समाज जी जानकारियूं सभिनीनि अखंड सिंधु संसार जे मेंबरनि ताईं पहुचाईंदा आहियूं डोही केर जंहिंजो लेखक आहे अशोक मनवाणी हिन जो जेकी मूल स्क्रिप्ट हुई उहा रक्त दोष ऐं हुन मूल स्क्रिप्ट खे कविता आंटी ने नयो रूप ॾिनो आहे ऐं तव्हां सभिनीनि जे अॻियां हुन नाटक खे पेश कंदा ऐं हिन जो नालो रखियो अथनि डोही केर हीअ हिकु थैलेसीमिया बीमारी जेकी इहो चवंदा आहिनि कि असां सिंधी समाज में वधीक थींदी आहे उन जे मथां आधारित आहे असांजा अशोक मनवाणी इन मामले में काफ़ी रिसर्च कयो आहे पढ़ंदा आहिनि ॾिसंदा आहिनि उन्हनि ड्रामो लिखियो हुयो ऐं इन माण्हुनि में जागृति आणण लाइ असां हिन ड्रामे जो मंचन करण जो फ़ैसिलो कयो ऐं जेके कविता इसराणी पंहिंजे साथियुनि सां गॾु सुहिणे रूप में पेश करे रही आहे ऐं अॼु तव्हां ॾिसंदा हुन आनंद वठंदा ऐं उन खां पहिरियां भॻवान झूलेलाल जी आराधना जे लाइ असांजा ॿार जेका आहिनि उहो नृत्य प्रस्तुत करण वारा आहिनि तव्हांजे अॻियां हिन यात्रा खे अॻिते वधाईंदासीं हिन नृत्य सां गॾु हिन में काजल रेलानी स्वाति मूलानी हेमलता छमटानी आकाश सावलानी मोहिनी सावलानी सपना लालवानी सिमरन लालवानी तव्हां सभिनीनि जे अॻियां हिकु ज़ोरदार नृत्य प्रस्तुत कंदा साईं झूलेलाल जी आराधना में